नासिन हेडलाइन्स हवाले ठियूं जैकबाबाद में ख़बरवाद शेयर कंदासीं। जैकबाबाद वेझो बिजली जो करंट लगण सबबि नींगर पहुती वियो आहे। ॻोठ बचल गढ़ी वासी नववरीहे जो लाल बख्श घर अंदर बिजली जो करंट लगण सबबि पहुती वियो। नींगर जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद लाश वासन हवाले कयो पियो। लाश घर पहुचाइण ते कोहराम मची वियो आहे। जैकबाबाद में ख़बरवाद शेयर कई पिया। जैकबाबाद वेझो बिजली जो करंट लगण सबबि नींगर पहुती वियो आहे। ॻोठ बचल गढ़ी वासी नववरीहे जो लाल बख्श घर अंदर बिजली जो करंट लगण सबबि पहुती वियो आहे। नींगर जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद लाश वासन हवाले कयो पियो। लाश घर पहुचाइण ते कोहराम मची वियो आहे। ॻोठ बचल गढ़ी वासी नववरीहे जो लाल बख्श घर अंदर बिजली जो करंट लगण सबबि पहुती वियो। नींगर जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वासन हवाले कयो पियो। लाश घर पहुचाइण ते कोहराम मची वियो आहे। ख़बरवाद सां जैकबाबाद में शेयर कई पिया। जैकबाबाद वेझो बिजली जो करंट लगण सबबि नींगर पहुती वियो आहे। ॻोठ बचल गढ़ी वासी नववरीहे जो लाल बख्श घर अंदर बिजली जो करंट लगण सबबि पहुतो। नींगर जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वासन हवाले कयो पियो। लाश घर पहुचाइण ते कोहराम मची वियो आहे। जैकबाबाद में वाक़िया आगाह कई पिया। जैकबाबाद वेझो बिजली जो करंट लगण सबबि नींगर पहुती वियो आहे। ॻोठ बचल गढ़ी वासी नववरीहे जो लाल बख्श घर अंदर बिजली जो करंट लगण सबबि पहुतो। नींगर जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वासन हवाले कयो पियो। लाश घर पहुचाइण ते कोहराम मची वियो आहे। वाक़िया आगाह कई पिया। जैकबाबाद वेझो बिजली जो करंट लगण सबबि नींगर पहुती वियो आहे। जैकबाबाद में तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी के रिपोर्टर हुजूर बख्श मुगेरी का। जी हुजूर बख्श मुगेरी आगाह कजो। आबाद थाने जे हद ॻोठ बचल गढ़ी जे राउसी लियाकत अली जखराणी जो नंढो पुटु 9 वारनि जो लाल बख्श घर में बिजली जो करंट लगण सबबि फौत थी वियो आहे। वारिसनि लाश खणी सिविल अस्पताल जैकबाबाद पहुता, जिते ज़रूरी कार्रवाई बाद लाश वासन हवाले कयो। जॾहिं लाश घर पहुतो तो घर में कोहराम मची वियो। जी मेहरबानी हुजूर बख्श मुगेरी तफ़सील ॾियण जे लाइ।